तुम्हारे भाणजे रूंडे जे घर जो है केड़ा पे हाल करे। हाल हवाल वरी केड़ा मोलू ए वडे के ये रूंडे वारन बाहर आई मुटाए छडियो हुंदो केड़ो कुर्ब ॾिनो हुंदो न। तू त हाणे बस कर न, जेको वियो हो उनखे त ॻाल्हाइण ॾे न। असां जेकॾहिं ॿई ॼाड़ी हणंदासीं त वॾो केरु न ॻाल्हाईंदो। पर तूं ॿुधाए। मां सम्झियुसि भला त थींदा जेके बि न भाणजे हसीना जे क़त्ल में शामिल आहिनि उहे हथ काराइनि खां न गुलनि खां कटींदासीं। हथ कटिया वेंदा, मवाली सभु सटिया वेंदा। जे कपड़े वारे दाबड़े ते कपड़ा सटबा आहिनि। वॾा तूं भला गुज़ारे वेही जा, ॻाल्हाई नथो, थोरो त ॻाल्हाए न। तव्हां ॻाल्हाइण ॾींदो त मां ॻाल्हाईंदुसि न बा। खखर वांगुरु चंबड़ी विया हो। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधण खां सवाइ पंहिंजा फ़ैसिला पिया था ॿुधायो। मां ॻाल्हायां या अञा तव्हांजूं गुजियूं ख़ालियूं न आहिनि थियूं। अबा रूंडे खे ऐं उनजे घर जे भातियुनि खे मुंहिंजी भाण हसीना बेगम जे मरण जो को बि ॾुख कोन्हे को। हाणे तव्हां ॿुधायो त पोइ मां छा लाइ बर्फ़ वांगुरु अंदरां ॻरां ऐं मरां। बसि अबा हाणे जे अॻिते वधिणो आहे त पोइ हिते लोणो वराए नाहे ॾिसणो। वाह वॾा वाह, लोणे न वराइण में वॾा नुक़सान थई। ये जेके छपड़ा कुत्ता हूंदा आहिनि न ओचितो पिनी पटे छॾांसीं। अबा वॾे जो मक़सदु इहो आहे त इहो मक़सदु अलाए छा अथसि मक़सदु। अरे मुंहिंजो इहो मक़सदु न आहे बाबा जो अखियूं ॿुटे घुमूं। इहे त घणनि गटरनि जा ढक असां पाण चोराए खपा छॾिया, उन्हनि में किरी पऊं था। अबा मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे केरु कंहिंजे लाइ मरी न आहे वेंदो। ओ तुंहिंजे विछड़ी वञण जो ॾुख थींदो। ओ तुंहिंजे विछड़ी वञण जो ॾुख थिए ॾाढो ॾुख थींदो। अदा चाकर खान जी दुश्मनी असांखे महांगी पइजी वई। आख़िर केसि ताईं बिजंदा ॾुकंदा उथंदासीं। मां त चवां थो चाकर खान सां ॻाल्हियूं करे इन किसे खे ख़तमु था कयूं। अदा कासिमा तूं सही थो चई, वाकई भॼी भॼी थकिजी पिया। पहाड़ सां केॾो बि टकराबो न त पंहिंजो ई मथो फाटंदो। रेस चाकर खान ई असांजे विच में ठा न थियो न त रेस चाकर खान असां ॿिन्हिनि खे माराए छॾींदो, ॼण ॼावा ई कोन हुआसीं। अदा कहिड़ी धुर आहे जेकी चाकर खान जी साल मथां ज़ोर रखे ऐं ॻाल्हियूं कराए। अदा हिकिड़ो ई माण्हू आहे रेस अकबर खान, जो वो सच्चाई करे न त रेस चाकर खान ई असांजे विच में ठा थी सघे थो। अदा रेस अकबर खान खे कंहिंखां चवराईंदे या तूं वरी हुन सां मिलंदे? वञी मिंथ मेड़ कयां थोसि। जे मञई त तॾहिं बि ठीकु आहे, जे न मञई त तर में को माण्हू अहिड़ो ॾिसी हुन जे वास्ते वारो उन खां मिंथ कराईंदासीं। अलाह कंदो मञी वठंदो। हिकु चकर ठा थी वञे ऐं असांखे घुमण फिरण जी आज़ादी मिले, पोइ हिन चाकर खान खे वज वठी पूरो करे छॾींदासीं। अदा जेकर असां ईअं सिधा विढ़ंदा रहियासीं न त पोइ असां ॿई ॼणा मारिजी वेंदासीं। हिन वक़्त तो ते सभु ज़ोर रखंदा, दिलासा बि ॾींदा, पर हितां वापसि वठी वञण खां पोइ सभिनि जा ख़्याल मटिजी वेंदा। इन करे तूं हिते सोची सम्झी फ़ैसिलो ॾिजां, जंहिंमें तुंहिंजी भलाई हुजे, सिकू जी भलाई हुजे। जेकॾहिं तूं माइटनि जे दिलासनि में अची वई आहे त पोइ पाण खे नुक़सान खां कॾहिं बि कोन बचाए सघंदी। हाँ कोमल, तूं सही पे चवी। हितां वञण खां पोइ मुंहिंजी उते का बि न ॿुधी वेंदी। सभु मर्द पाण में वेही करे फ़ैसिलो कंदा ऐं हुन खां पोइ मुंहिंजी तक़दीर लिखी वेंदी। इन करे चवां थी हिन वक़्तु तुंहिंजी क़िस्मत तुंहिंजे हथ में आहे। जेको बि क़दम खणी सोची सम्झी खणजाए। हू मूंखे चवनि था जेकॾहिं मां वापसि न वियसि त उते वॾी खून रेज़ी थींदी। तुंहिंजे वापसि वञण खां पोइ बि मर्दनि जो ज़िद ऐं क्रोध बंदि कोन थींदो।
पोइ तूं पंहिंजी ज़िंदगी छो थी अज़ाब में विझणु चाहीं? सिकू बाबा ऐं मामा वारनि सां ॻाल्हाइण वियो आहे ऐं मूं बि सभु कुझु सिकूअ ते छॾे ॾिनो आहे। ऐं हाणे हू जेको फ़ैसिलो कंदो मूंखे बि उन ई फ़ैसिले ते हलणो पवंदो। मां तोखे सम्झाए सघां थी सोणी, पर तूं मथां ज़ोर नथी विझी सघां। तुंहिंजे इन कदम न सिर्फ़ु असांखे सूरनि में विधो आहे, पर तो पंहिंजे ख़ानदान खे बि सूरनि में विधो आहे। मूं ॿुधो आहे तिन हैदर मुंहिंजी भेण सां ज़बरदस्ती निकाह कयो आहे। इहो न सिर्फ़ु निकाह थियो आहे, पर हिन वक़्तु तुंहिंजा माउ पीउ बि सावल जे अताब में आहिनि। उन्हनि जे मथां सावल जेको ज़ुल्म करे पियो न, उनजो तोखे अंदाज़ो ई न आहे। ग़लती मुंहिंजी आहे ऐं उन ग़लती जी सज़ा बि मूंखे मिलणु घुरिजे। त पोइ सावल मुंहिंजे माउ पीउ खे अज़ाब छो थो ॾिए? जेकॾहिं न ग़लती करे भॼी वेंदे त ज़ाहिरा ज़ुल्म त तुंहिंजे माइटनि मथां थींदो न। मुंहिंजे माइटनि खे त फ़िलहालु छॾियो, तव्हां ॿुधायो तव्हां छा था चवणु चाहियो? जी चाहिनि था त तूं ई मूं वारी इहा गोल गपी छोरी हितां हलनि चाकर खान वटि पेश थी करे पंहिंजा मसइला पाण हल कजनि ऐं वाड़े तारा गोल तारा कजनि बसि। ऐं जेको मच्छर आहे इन खे असांजे मसइलनि मां गेट आउट करे छॾे बसि। हुन इहो असां चाहियूं था या तुंहिंजी बि इहा मर्ज़ी आहे? ज़ाहिरा मां बि चाहींदो न बाबा त मसइला हेॾे होॾे मुंहिंजो मतिलबु आहे त हल छॾ न बाबा। सिकू जेसीं ताईं तूं वापसि न हलंदे न तेसीं ताईं इहा दुश्मनी कॾहिं बि ख़तमु कान थींदी। असां सभिनी जो साथ तोसां ई गॾु हूंदो। जॾहिं असीं सभई गॾिजी हली सावल सां बीहंदासीं न, पोइ ई मसइला हल थींदा। पारस असांजे घर जो कमु एॾो वॾो न आहे। अम्मा ई भाॼाई सां कम में हथ वंडराईंदी कर। जॾहिं घर जो कमु एतिरो न आहे त पोइ मां छो कयां? घर जे कमु करण सां तूं नंढी कोन थींदी, पर इन मां इहो ज़ाहिर थींदो त तूं बि घर जो हिसो आहीं। जॾहिं दिलि चयो न तॾहिं कंदसि। छा मक़सदु आहे तुंहिंजो? हैदर तोखे छा थी वियो बाबा? घर जो कहिड़ो वॾो कमु आहे जेको नथी करे त तूं रड़ी थो करी? पाणी आहिस्ते आहिस्ते सम्झी वेंदी, पाणे कमु कंदी, तूं रड़ियूं न कर। जेको कमुकार हूंदो मां पाणे करे वठंदसि। अम्मा ही तुंहिंजी उमिरि न आहे कमु करण जी, हीअ पाणे ई कमु कंदी। अदा चाचीअ जे मथां बि ज़ोर कोन्हे को, घर जो कमु मां पाणे ई करे वठंदसि। अदा तूं पारस जे मथां घणो ज़ोर न रख, अॻिते हली पाणे घर जो माहौल सम्झी वेंदी। भाॼी जेतिरो थी सघे हिन खे सम्झाए वठो, छो त घणो वक़्तु हिन जी आकड़ न हलंदी। जेकॾहिं अमुन सुकून सां हिते रहणो अथसि त हिन घर खे पंहिंजो घर सम्झे, जेकॾहिं न सम्झे त मां सख़्ती किथे हिन जूं रड़ियूं हिन जा माइट ॿुधंदा। हैदर बवाए ज़िद ते चढ़ी, हाणे हिन खे केरु सम्झाए? पारस तुंहिंजे करे हिन घर जो माहौल बिगड़े थो ऐं तूं बि घर खे सम्झण जी कोशिशि कर। ऐं तूं बि पंहिंजे ज़िद खे छॾ ऐं पंहिंजे हिन घर खे घर करे सम्झ। पोइ तो मथां जेका सख़्ती थींदी न, पोइ असांखे मयार न ॾिजां। तव्हां सां हलण जे लाइ मूंखे को बि एतिराज़ कोन्हे, पर हितां हलण खां पहिरियां मुंहिंजे ई सोणी जो निकाह करायो वञे। जेकॾहिं न तूं चओ हिते निकाह करायोसीं पोइ सावल सां असां ॻाल्हियुनि जहिड़ा न रहंदासीं। इन हैदर ज़बरदस्ती मुंहिंजी भेण सां निकाह कयो आहे। हू मुंहिंजा ॾोही आहिनि। इहा ई त ॻाल्हि कयूं था तोखे सम्झाइण जी, त हिन वक़्तु सावल वारा असांजा ॾोही आहिनि। उन्हनि खां सभु पाण पलंद वठंदासीं, पर जेकॾहिं न तो हिते निकाह कयो त पोइ सावल पंहिंजे कदम खे जाइज़ सम्झंदो। तव्हांजो निकाह सावल वारनि सां ॻाल्हियुनि खां पोइ थींदो। ओ मियां हाशिम ख़ान, वॾा ऐं चङा मुड़ुस, मूंखे हिकिड़ी राय त ॾे। जेकॾहिं तव्हां पंहिंजी छोकिरीअ खे हितां वठी हलूं ऐं उते हली ॻोठ पहुचूं जोहीअ, ऐं इहो गोॾियो सावल मोड़ मारा इहो चए त हिन रूंदे जी छोकिरी असांखे खून बहा चटीअ में मिली आहे, हिन जो निकाह हिन हैदर जेको झाका ॾेई थो हले उनखे मिले, त पोइ हिन खॾ मां कढण जे लाइ वाढ किथां आणींदे जो मुंहिंजे ॾिचीअ मां वठी ऐं ॿधिए मूंखे हिन खॾ मां कढंदे। ॿुधाए असां हिते इहो फ़ैसिलो नथा कयूं, तो खणी उन्हनि ॻाल्हियुनि खे फुलारियो। बाक़ी छा तुंहिंजी छा मर्ज़ी आहे? चई छा थो त हिननि वीचारनि खे बेवकूफ़ ठाहे हली सावल खे साम्हूं ॾियूं? बाबा
रूंडो ई नथो चाहे त ही वापसि हलनि छो जो इहो सॼो तमाशो इन रूंडे जो करायल आहे। अरे तारा गोल तारा सच सही वॾो ॾुआरी आहे। हाणे मूं त बाबा हक़ीक़त कई ऐं हक़ीक़त जो फाहो वरी बिठाए अॼु रूंडे जे टिकीअ में विधो आहे। अरे वाह रूंडा जेकर वापसि नथा हलनि न त पोइ असां हितां ई पंहिंजे ॻोठ वापसि हलिया वेंदासीं। पोइ तूं ॼाण ऐं तुंहिंजी दुश्मनी। छोटो कुझु अहिड़ा माण्हू हथ कर जेके ॾींहं राति करे शहर वञी जाबिर जो ॻोल्हा कनि। अहिड़ा माण्हू हुजनि जंहिंखे जाबिर न सुञाणंदो हुजे पर उहे जाबिर खे चङी तरह सुञाणंदा हुजनि। छा पंहिंजा कुझु अहिड़ा माण्हू आहिनि? ठीकु आहे सोट, मां अॼु ई कुझु माण्हू जाबिर जे पोयां छॾियां थो। पर सोट जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न, कुझु टाइम लाइ त जाबिर ख़ौफ़ खां घर खां ॿाहिरि ई न निकिरंदो, उहो घर अंदरि ई हूंदो। छोटे न जाबिर खे मां चङी तरह सुञाणां थो। उन जी आकड़ उनखे सुकून सां घर में विहण ई न ॾींदी। ज़रूर ज़रूर ॿाहिरि निकिरंदो। हा सोट, मां बि त ईअं ई थो चाहियां, ख़ुदा करे शल ईअं ई थिए। बाक़ी आहे त वॾो कमीनो, शल हथ अची वञे उन मुंहिंजो सॼो ख़ानदान तबाह करे छॾियो। बाबा साईं जी मौत खां पोइ मूं उनखे इज़त बख़्शी, उनजी हर ॻाल्हि ते यकीन कयो। पर हू नमक हराम मुंहिंजी पुठी जे पोयां मूं ते वार कंदो रहियो। जेसीं ताईं मां हिन जाबिर खे हथ करे मौत जी निंड नथो सुम्हायां न सोट, तेसीं ताईं मुंहिंजी निंड आराम हूंदी। चाचा ॿाहिरि कहिड़ियूं ॻाल्हियूं पियूं हलनि? जाबर जी त ख़ैर आहे न? अम्मा हिन वक़्तु चाकर खान वारा ख़ाली मोटी आया आहिनि, पर घणो वक़्तु जाबर खे ज़िंदा रखणु कोन ॾींदा। सभाई जाबिर कयो बि ज़ुल्म आहे। चाची मां ॾाढो सम्झाईंदीअसि पर मुंहिंजी हिकु बि न मञी। अम्मा जेकॾहिं न तुंहिंजी न ॿुधई त आहे बि हींअर सूरनि में। चाचा तूं कोशिशि कर, जाबर जो ठाह नथो कराए सघी। अम्मा मां पंहिंजी नियाणी खे ज़ालमनि खां बचाए कोन सघियुसि ऐं मूं वारो पुटु बि त सूरनि में आहे। ऐं तूं थी चवीं त जाबर ई चाकर खान वारनि जो ठाह करायां? असांजी केरु ॿुधंदो? रेस खे वञी मिंथ मेड़ कयो। पोइ तूं रेस जे घर हली वञी रेस जे पेरनि ते पोती लाए रख। मूं बि इहो ई सोचियो आहे, जे चाची हले त वञी रेस जे अॻियां झोली फैलायूं, पोइ मन हुनखे असांजे मथां रहम अची वञे। हिन वक़्तु चाकिर खान जे अखियुनि मां रत थो टपिके, हू असांजे हिकु बि न ॿुधंदो। थी सघे तो रेस खे असांजे मथां रहम अची वञे। हिकु दफ़ा हलण में छा आहे चाची? मलूका हिकु दफ़ो वञी रेस खे मेड़ मिंत करे अचो, मन हू राज़ी थी पवे। बाबा साईं मंसूर खान जा माण्हू मोया आहिनि ऐं पलांद लाइ ज़रूरु ईंदो। बाबा साईं जाबिर कमु ख़राबु करे वियो आहे, हाणे असांखे होशियारु रहणो पवंदो। हा कामरान, जाबिर दुश्मनी जी बाहि भड़काए वियो आहे, पर मंसूर खान हाणे माठ करे कोन वेंदो, पलांद ज़रूरु कंदो। हुन करे ॻोठ ॿाहिरां 2 चौकियूं ॿियूं बि वधाए छॾियो। बाबा साईं कोशिशि कयो त इहे मसइला ॻाल्हियुनि जे ज़रिए हल थियनि। आरू भरू ॿिन्हिनि धुरनि जा माण्हू मरदा ऐं वॾो नुक़सानु थींदो। मंसूर खान इहा आसानी सां ॻाल्हियुनि में कोन ईंदो। हू कोशिशि कंदो त पलांद कयां, उन खां पोइ जेकॾहिं ॻाल्हियुनि में अचे त अची सघे थो। बाबा साईं जेसिताईं ॻाल्हियूं थियनि असांखे 24 कलाक होशियारु रहणो आहे। हा बशू ईअं ई थींदो। मां बि कोशिशि कयां थो, कंहिं टी धुर खे विच में आणे ॻाल्हियुनि लाइ ज़ोर भरियां थो। हीअं ई कुझु ॾींहं गुज़री विया, थी सघे त मंसूर खान जी कावड़ कुझु झकी थिए ऐं हू पाण बि ॻाल्हियुनि लाइ राज़ी थी पवे। हाणे असांजे लाइ छा हुकुम आहे बाबा साईं? तव्हां होशियारु रहो, का बि गिफ़रत मां बर्दाश्त न कंदुसि। जेकॾहिं ओचितो मंसूर खान हमलो कयो ऐं असांजो नुक़सानु घणो थियो त पोइ उन्हनि माण्हुनि खे मां पंहिंजे हथनि सां मारींदुसि जेके मुंहिंजा माण्हू मंसूर खान जे हथां बची वेंदा। ऐं कोशिशि इहा कजो त 5 माण्हू असांजा मरनि त 4 मंसूर खान जा बि मरणु खपनि।
जेकॾहिं तव्हां सभु वञणु चाहियो था त पोइ हलिया वञो। मूं त तव्हांखे पंहिंजी मदद जे लाइ नाहे घुरायो। बेतहाल वाल तो भला अकबर खान जे पनाह में सॼी ज़िंदगी रहण जो फ़ैसिलो कयो आहे। मूं कहिड़ा फ़ैसिला कया आहिनि ऐं कहिड़ो फ़ैसिलो कंदुसि इहो मुंहिंजो मसइलो आहे। तव्हां भली तव्हां हलिया वञो। सिको तूं असांजो ॾोही आई। ॾोही ॾोही? हा सिकू, सुहिणीअ खे भॼाए तो असांजी इज़त में हथ विधा आहिनि ऐं उनजो पाप लांत तोखे ॾियणो पवंदो। शेरल, मूं सोणी खे भॼायो नाहे, पर हिन रुंडे जी रज़ा ख़ुशी सां सोणी मूंसां घर खां ॿाहिरि निकिती आहे। पोइ ॿुधाए कहिड़ा तव्हां मूंखां पाप लांत वठंदव? रूंडा ही मां छा पियो ॿुधां? इहो ई रिकॉर्ड में को ॿुधी सवेर खां त वड़े तारा गोल तारा। बाबा हिते बि सिकूअ सां मगज़बारी कराइण अजाही आहे। इहो सॼो कमु हिन रूंटे जो करायल आहे। रूंडा असीं वापसि वञूं पिया। तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाण। आईंदा कंहिं बि कम जे लाइ असां में उमेद न रखजांइ। अचो पुट, हिन जी मदद करण ई बेकार आहे। वड़ी तारा गोल तारा। रुंडा, अरे हाणे इहे तारा तुंहिंजा निकिरंदा। मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाए अॻिते जो छा प्लान सोचियो अथई? अरे छोरा, मां को छठीअ जो छोरो कोन आहियां जो में एतिरो अकुल न हुजे। पंहिंजी छोरीअ तुंहिंजो निकाह करे हितां वड़े तारा गोल तारा जा नारा आहियूं हलिया हलंदासूं। बस बस इहो जल्दबाज़ी वारो फ़ैसिलो मां त नथो कयां। पहिरियां हाली सावल वारनि सां मिलंदासीं, उन्हनि सां ॻाल्हियूं कंदुसि, सम्झी थो न? उनखां पोइ मां सोचे सम्झे कदम खणंदुसि। हा, इन ॻाल्हि में त बसर बार मञो, पर पहिरीं हली हिकु वर मोहबे उन सां थोरी मीटिंग करे न पुट। हबीब सिर्फ़ु तव्हां न पर कुझु ॿिया माण्हू बि गॾु करियो। जाबर जी ॻोल्हा शुरू करियो। जिथे जिथे हिन कमीने जो ॾस पए न उन पासे निकिरी पओ। रिज़दिलार, असां कोशिशि पूरी कंदासीं। हिन वक़्तु जिथे बि जाबर लिकियलु हूंदो उतां निकिरंदो कोन। हाणे त जाबर खे घणी मोहलत ॾियणी बि न आहे। हुनजी क़िस्मत भली आहे ऐं हू हर दफ़े असांजे नज़रुनि मां निकिरी थो वञे। ज़ालम खे हमेशह मालिक साईं डिघो रसो ॾींदो आहे। हाणे हिन जो डिघो रसो ख़तमु करिणो पवंदो। जिते बि हथु अचे न सिधी गोली हणिजोसि। हाणे हिनखे ज़िंदा पकड़ण जी का बि ज़रूरत न आहे। रिज़दिलार, इन ॻाल्हि ते पहिरियों अमल कयूं हा त कासिम बची न निकिरे। हाणे त इहे जिते बि हूंदा न ॿई भाइर गॾु हूंदा। इन ई करे हाणे इन ॿिन्ही भाइरनि खे ख़तमु करणु तमामु आसान हूंदो। रुंडा ही गैरत जो मामलो का ॿाराणी राति कान्हे जो ईअं ख़तमु थी वई। थोरो जो सिको जो निकाह बि थी वञे न, पोइ बि सावल वारा हिन जो पीछो कोन छॾींदा ऐं जिते बि हिननि खे वच मिलियो त हिनखे हणी मारे विझंदा। इहो बाबा मां चङी तरह सम्झां थो। ॿार कोन हा, सॼे में रिढूं कोन चाढ़ियूं अथमि, माण्हू चाढ़िया अथमि, पर बाबा जन कोन ॻाल्हि जो सोल्यूशन माना को हल त हूंदो न, या बसि ईअं? जॾहिं सभु दुनियूं गॾु थी वेहंदियूं न तॾहिं ही मसइलो हल थींदो। पोइ भला हीअं कयो, मुंहिंजे ख़्याल में त सभिनी धुरनि खे गॾु कयो, अलाह कुदरत मसइलो हल थी वेंदो, पार थी वेंदासीं सभु मुसीबत मां। मुंहिंजे सॾ ते हू कोन ईंदा, छो जो हू हितां मायूस ऐं नाउमीद थी विया आहिनि। इहो सावल ऐं चाकर खान मुंहिंजे नियाबे ते कॾहिं बि कोन ईंदा। लोहर खुदणी बाबा साईं नेरो को हल बि त हूंदो न। इन जो इहो ई हल आहे त तुंहिंजी छोकिरी ऐं सिकू हिते रहंदा जेसि ताईं मसइलो हल नथो थिए। बेशक बरखान, बाबा साईं मूंखे हिन महिल वापसि वञिणो आहे। मुफ़्त में मारिजी वेंदे
बस बाबा मुंहिंजा माओ ऐं पीउ वीचारा उते सूरनि में आहिनि ऐं मां वरी हिते मौत जे ख़ौफ़ खां लिकी वेही रहां। मुंहिंजो कमु आहे तोखे सम्झाया, वधीक मर्ज़ी जो मालिक आहीं। मोहतार, मां रुंडे सां वापसि ॻोठ वञा थो। मां पंहिंजे माउ ऐं पीउ खे हिन मुसीबत में अकेलो नथो छॾे सघां। वधीक जेको मुंहिंजी क़िस्मत में हूंदो उहो ई थींदो। अम्मा हिकिड़ी मूंखे ॻाल्हि मुझाए विधो आहे। वरी कहिड़ी तोखे ॻाल्हि मुझायो आहे? ॻाल्हि मुझायो आहे इन त अदी जन सिको खे पसंदि थी करे ऐं असां ज़ोर भरे अदी खे हिते आणियोसीं त वॾो मसइलो थींदो। कहिड़ो अञा मसइलो थींदो? ॿुधाए न खां वधीक कहिड़ो मसइलो थींदो? पिणे जे मुंहं ते टांकी भले सिकू सां भॼी त वई आहे न। ओ अम्मा शुकुर कर अदी कोरट ते कोन चढ़ी आहे, न त इन अदीअ जा ऐं सिकुअ जा फोटू अख़बार में हुजनि हा। बाबो ऐं मां घर वेठे मशहूर थी वञूं हा। खुट कोन कर, पिणे बि गेदुड़े जी गिग आहे। सिक्को खे वापसि आणे या न आणे, पर चोरी खे ज़रूर वापसि आणींदो। अम्मा दिल सां दुआ ई कोन थी लॻे। असुल हक़ीक़त त तोखे ख़बर न आहे, हरूभरू ऊंध में पती फायर करी। हक़ीक़त? छोरा कहिड़ी हक़ीक़त जी तो ॻाल्हि करी? इहो तो ॿुधाम खां कहिड़ियूं ॻाल्हियूं था लिकायो? इन हक़ीक़त जी जेकी मूंखे बि ख़बर न आहे त बाबे रुंडे जे अंदर में छा आहे। ऐं हिन वक़्तु बाबे वारे गुरु शैतान बाबे जे दिमाग़ में अला कहिड़ी ॻाल्हि विधी हूंदी, इहा त बाबे खे ख़बर हूंदी। शैतान पिणे जो गुरु न आहे, शैतान पाण पिणे खां ट्यूशन वठाणींदो आहे। हां अम्मा इहो त पहिरों चक्कर ॿुधो आहे। बाबा साईं, हाणे त तव्हांखे पक थी वई हूंदी न त इहा सॼी शैतानगिरी इन रुंडे जी आहे। इहो त मां बि ॾिसां पियो पुट। बाबा साईं हाणे छा सोचो थी? रुंडे खे सबक सिखणु लाज़िमी आहे। बाबा साईं, जेसीं ताईं इन रुंडे जी निड़ीअ ते लत न ॾींदासीं न, तेसीं ताईं मसइलो कॾहिं बि हल न थींदो। सही थो चईं शेर, सही थो चईं। असां सोचियोसीं त चाकर ख़ान हिननि खे पूरो करे छॾियो हूंदो, पर ही त अञा ज़िंदा आहिनि। शायदि ही मौत जे ख़ौफ़ खां वञी अकबर खान वटि पनाह वठंदा। सिकुअ खां पोइ जेकॾहिं ही बि उते वञी पनाह वठंदा त पोइ हिन अकबर खान खे सोढ़ो करण में सवलो थींदो। हिननि जो रुख त हुन तरफ़ आहे। जेकॾहिं उते पनाह वठनि था त पोइ इहा ख़बर जल्दी पइजी वेंदी। बाबा हाणे छा सोचो अथव? वापसि हलूं या इन रूंडे जो बिलो कयूं? हलो पुट, थोरो अॻिते हली रूंडे जो इंतज़ारु कयूं था। ही मसइलो हल न कयोसीं न त सांवल असांजे घर अचे पहुचंदो। इन लाइ लाज़िमी आहे त ही मसइलो हल थियणु खपे। बाबा साईं, असां सां नाइंसाफ़ी थी आहे। तव्हां सांवल वारनि खां असांखे पापलांद वठी ॾियो। दीनू, जेकॾहिं सिक्कू सांवल वारनि जी इज़त ऐं गैरत में हथ न विझे हा न त तव्हांखे यॾी न ॾिसणा पवंदा। सिक्कू जी ग़लती जी सज़ा मुंहिंजी न्याणी खे छो ॾिनी वई आहे? शुक्र कर दीनू, शुक्र कर जो सांवल वारनि इहो क़दम खयो। जेकॾहिं पलान में सांवल वारा सिक्कू खे मारे विझनि हा न त पोइ छा करी हा? तुंहिंजी पीढ़ी जो इहो सहारो बि खसिजी वञे हा। रेस वॾा, छा सांवल वारा मुंहिंजे पुट खे कोन मारींदा? इहो तव्हां लिखी ॾींदो? हा चाहे दिनू ॻाल्हाई कीअं थो? असांखे कहिड़ो लाचार आहे जो तुआरे छोरे ने सिक्कू जो ज़िमो खणूं? दिलावर ख़ान, जेकॾहिं चङा आहियो त चङो थियण जो फर्ज़ अदा कयो। ठीकु आहे, मां सांवल वारनि खे सम्झाईंदुसि, पर तूं बि पंहिंजे छोरे खे सम्झाए छॾ त हू जल्दबाज़ी में अहिड़ो को क़दम न खणे जंहिंजो तव्हां अज़ालो बि न करे सघो। उन्ही करे त मां चाहियां थो असांजे विच में ॻाल्हियूं करायो ऐं इन्ही मसइले खे हल कयो। जेसीं ताईं सिक्कू साम्हूं न ईंदो न तेसीं ताईं ॻाल्हियूं न थींदियूं। हाणे वञी सिक्कू खे मुंहिंजे साम्हूं वठी अच। महिरबानी। कुर्ब बाबा साईं, कुर्ब लख लाइक़।
सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।